अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम बैक चवां तो मां तव्हांखे न्यू व्लॉग में सफ़ा जल्दीअ में छो जो मूंखे बिलाल वधारे पहिरियों कॉल करे चयो त साईं तूं पुल ते बीठी मां पुॼण 15 मिंटनि में मूंखे थी विया देरि पूरो कलाकु कॉल कई आहे साईं तूं काथे बीठो आहे मां बसि यार अचां थो घरों निकितो आहे तकड़ में हलूं था यार अॼु शूट ते बि वञूं मथां सर पुॼी वियो आहे बिलाल साहब पुल ते मुंहिंजे इंतज़ार में बीठो हुयो मां बसि 10 मिंट में अचां पर अलाए छो देरि थी वई अॼु मां हिन खां ख़बर न पई असांखे हंसकार करे देर कई अरे हंसकार न कई जानी मां चयुमि सर जेसीं ताईं ॻोठ मां निकिरंदो हेॾे ईंदो ईंदो हिन टाइम लॻी वेंदो इन करे मां थोरी देरि कई पंहिंजी ज़बान ते पको न बीठे न अरे 5 मिंट मां हिन चयुमि 5:30 बजे ताईं मां अचां थो चेक करे SMS त 35 थिए थो 5 मिंट सर मां देरि आयो हुन लाइ माज़रत चले अभी मैसेज मां तव्हांखे ॾेखारियां थो तव्हां काएं बजे चयो आहे हा हे मैसेज अथव 5:15 तव्हां छा चयो आहे 5:15 ते मां इहा नोट न कई आहे यार जल्दी आहे हलो मिस्टेक थी वई इंशाल्लाह नेक्स्ट टाइम न थींदी हलूं हाणे काॾे था हलूं अॼु पहिरियां तो इहा टांकी फुल करा हा सभ खां पहिरियों पेट्रोल हिन में भराइणो आहे 1.5 50 रुपया सां वणी वेंदा पेट्रोल हाणे न 50 रुपये में सिंगरा ई ॾेई हींअर असां पुॼी विया आहियूं पंहिंजे दोस्त जी उताक ते ऐं तमामु सुठी शख़्सियत आहे ऐं सिंधी ड्रामनि में कमु कयो आहे हुन ऐं सिंधी मीडिया सां इलाही टाइम सिंधी मीडिया में रहिया आहिनि पोइ साईं जन अचनि त तव्हांखे मिल रहिया हूंदा ऐं वकार छा असां सां गॾु आहे वकार साहिबु कहिड़ा हाल आहिनि गर्मी घणी आहे सर गर्मी आहे नी कबूतर तव्हां ॾिठा साईं सर जी हिन वक़्तु असां आया आहियूं स्पेशल माण्हू सां मिलणु गेस्ट बल्कि असां उन ते गेस्ट थी आया आहियूं छो असां उन्हनि जी उताक ते आया आहियूं KTN ते जंहिं कमु कयो एक्टर सर जी हिन वक़्तु असां मुलाक़ात करण सिंधी एक्टर सां बल्कि लेजेंड चवां त उन में का ग़लती न आहे तूं ॿुधाए सर थोरो डिटेल ॾिजो न हा साईं लेजेंड एक्टर आहिनि आर्टिस्ट आहिनि सुठा सिंधी ऐं पुराणा आर्टिस्ट आहिनि इलाही त अॼु उन सां तव्हांखे मुलाक़ात करायूं था जीअं अचंदा असां उन जे इंतज़ार में वेठा आहियूं उन जी उताक ते नदीम बसण साहब कबूतरनि जो शौक़ीन आहे पखियुनि जो ईअं न पखी धारिया साहब पाण बि शौक़ु कयूं सुठो शौक़ु आहे हा पाण पूरा न पवंदा अच्छा इलाही खाऊं हूंदा इन पाण वधीक हे खाईंदा वरी इहो सीन बि आहे यार इन खां छॾे शौक़ु बसि ख़तमु था कयूं इहो त फाइनली सर नदीम बसण साहब ॼण अची विया आहिनि जंहिंजो असांखे इंतज़ारु हुयो फाइनली सर छा आहे सर खेलियो पियो सफ़ा अमन साईं जन सर आर्टिस्ट आहिनि वॾो टाइम ॾिनो आहे सिंध मीडिया खे ऐं हेॾो साइड सां वेठा आहिनि मज़ार साहिबु सर अमन लॻो पियो आहे हा अॼु वीडियो छा कहिड़े टॉपिक आहे मतिलबु इंटरव्यू या व्लॉग ठाहींदासीं साईं सां व्लॉग साईं जा इलाही सारा जेके फैन्स आहिनि उहे ॾिसंदा बिल्कुलु ॾिसंदा हा सर हले थी पिया इंटरव्यू तयारी दरस्त बिलाल मज़ारी ऑफिशियल जेके चैनल ते इंटरव्यू ईंदो नदीम बसण साहब त चेक कजो ज़रूरु लाइक कमेंट शेयर ज़रूरी आहे फाइनल सर शूटिंग स्टार्ट थियण वारी हुई हाली फ़िलहाल रिफ्रेशमेंट कयूं था हिन वक़्तु असां फाइनली इंटरव्यू ख़तमु थी वियो आहे बिलाल भाई तव्हांखे मज़ो आयो भाई वॾो मज़ो आयो हाणे केक जो मज़ो वठूं हाणे केक जो मज़ो तव्हां वठो हिन वक़्तु मुंहिंजी जेको आहे सो हिते वॉइस रिकॉर्डिंग न थी इन करे मां वाइदो वरितो कयां या दोस्त सां मिलण वियासीं नदीम बसण साहब सां जेके TV एक्टर बि आहिनि KTN ते जंहिं घणो कमु कयो आहे ऐं खोड़ीअ खे घुमरो जंहिं गानो लिखियो बि आहे उन में एक्ट बि कयो आहे त हे टाइम साईं जन पाण हे त कुझु जेको आहे मां BTS अपलोड कयां जेकी मेन वीडियो आहे उहा बिलाल मज़ारी जे ऑफिशियल चैनल ते ईंदी हिन पेज ते त हुनखे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे भाउ जे चैनल खे बि लाइक कमेंट कंदा ऐं हाणे तव्हां खां वटि मां इजाज़त इन उमेद सां त पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं भाउ खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।